अॼु जो मुंहिंजो ब्लॉग दोस्तों उम्मीद तंदे मोहम्मद खान में वाक़ियो पेश आयो आहे सीमा सौमरो जेका इंदस हॉस्पिटल में दाख़िल हुई उन खां ज़्यादती कई वई आहे। हुनखे गुर्दन जी तकलीफ़ हुई, गुर्दन जी तकलीफ़ जे करे हू हॉस्पिटल में एडमिट हुई। इंदस हॉस्पिटल में डॉक्टरनि उनखे नशो ॾेई करे उन सां ज़िना कई वई आहे। ॾाढो ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। तक़रीबन पूरी सिंध उन वाक़े जी मज़ामत कई आहे। हीउ छा मुआशरे में हली रहियो आहे, छा थो हले, ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। डॉक्टरनि ॾे जेका छोकिरी वञे थी दवा लाइ उहा बि सेफ़ न आहे त पोइ पूरी सिंध कीअं सेफ़ थी सघे थी। महिरबानी करे जेका बि सिंध गवर्नमेंट जेका निगरान हुकूमत आहे उन्हनि खे मां इहो मुतालबो करणु थो चाहियां, महिरबानी करे तंदे मोहम्मद खान में जेको वाक़ियो थियो आहे नियाणी सैमा सां उनजो नोटिस वरितो वञे। वफ़ाक़ी वज़ीर जेके आहिनि, वज़ीर दाख़िला ऐं वज़ीर दाख़िला सिंध जेके आहिनि उन्हनि खे मां इहो बार बार अर्ज़ु कंदुमि त महिरबानी करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे त जीअं सिंध जे अंदरि जेके ॿिया वाक़िया थियनि था उन्हनि वाक़े खे थोरी रद्द न थिए। पहिरियां फातिमा जो वाक़ियो थियो, उन खां अलावा ॿ टे ॿिया वाक़िया थिया आहिनि, पर हाणे जेको आहे हॉस्पिटल जे अंदरि हाणे जॾहिं इहो वाक़ियो थियो आहे, जीअं उन्हनि खे ख़बर पई आहे त उन खां पोइ जीअं हॉस्पिटल वारनि खे ख़बर पइजी वई आहे त इहो वाक़ियो थोरो न्यूज़ ते अची वियो आहे, त न्यूज़ जे अचण खां बाद में इहे डॉक्टर, उतां जी इंतिज़ामिया, उतां जा जेके बि आहिनि इंदस हॉस्पिटल जा जेके बि इहे माण्हू उहे सभु भॼी विया आहिनि। काॾे भॼी विया, छो भॼी विया ॿुधायो न। तव्हां हेॾो ज़िना कई आहे अदी सां, हाणे उहा अदी हैदराबाद इंदस हॉस्पिटल में दाख़िल खणी आया, जंहिंखां पोइ हू असां इहो ॿुधो आहे त गुज़ारे वई आहे। ना लाइ राजू, उहा नियाणी गुज़ारे वई आहे। इन ज़ुल्म कयो आहे, इन नियाणी सैमा सां इंसाफ़ कयो वञे। पूरी सिंध रोदन ते अचे, इन वाक़े जी मज़ामत करे, अवल बि कई आहे पर हाणे बि करे ऐं रोदन ते अचे। इन जे इंसाफ़ ॾियण लाइ पूरी सिंध हिकु आवाज़ बणिजी मुज़ामत करे त इनशा अल्लाह ज़रूरु ज़रूरु इनखे इंसाफ़ मिलंदो। मूंखे ॾिना इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।